दरिया खान मरी भरिसां ॻोठ मुराद खोखर वटि हथियारबंद मोटरसाइकिल सवारनि पारां दरिया खान मरी खां ॻोठ मोटर मरी वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे नौशर फिरोज़ मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर राना रियाज़ुल हसन। जी राना, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, दरिया खान मरी भरिसां ॻोठ मुराद खोखर वटि हथियारबंद मोटरसाइकिल सवारनि पारां दरिया खान मरी खां ॻोठ मोटर मरी वेंदड़ मोटरसाइकिल सवारनि मथां फायरिंग कई वई। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि ॻोठ मोटर मरी वासी इमाम बख्श मरी ऐं एजाज़ मरी सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते दरिया खान मरी इस्पताल आंदो वियो। गणती जोगी हालत हुजण सबबि ज़ख़्मियुनि खे नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो तो ज़ख़्मियुनि रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾियो।